जी हिन वक्त मां मौजूद आहियां बख्शापुर खां बडाणी तरफ़ ईंदड़ लिंक रोड ते जेको हंधा हंधा टुटी पियो आहे। हादसा जेका आहिनि हिते रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। हिते जेका रहवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। इन हवाले सां हितां जा रहवासी थोरे शहरी मौजूद आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदसि छा चवणु आहे। इश्क में आया हूं तो बडाणी जो रोड जो इहो ही हालत आहे। हाँ कुछ वक्तन में रोड ठहियो थोरो घणो, पोइ बि मोटरसाइकिल ट्रैक्टर वग़ैरह हलण जो लाइक़ु हुयो। हाणे त अलाह जो महिरबानी आहे, इन बंद वारे कम दरिया वारे बोर जे हिसाब सां हाणे त इहो हलण जहिड़ो बि न आहे। गवर्नमेंट खे गुज़ारिश करूं था बराए महिरबानी इन जो कुछ ख्याल करे ठाराए ॾे। असांखे हिते गाॾियूं असांजूं डेली पंचर थींदियूं पियूं आहिनि। असांजा हालात आहे, हे वॾा गरा डंपर लंघनि था हितूं। हिते असांखे वॾी ॾुखियाई आहे। जेको ॿाल डिलीवरी जो केस थींदो आहे उहो बि असांजो वॾी मुश्किल सां अज़ाब सां असां पहुचंदा वञूं। ते साल खां वठी ख़राब आहे। हिन रोड में इलाही जेका आहिनि हादसा थी चुका आहिनि। रोड जी हालत वधीक तव्हां पाण ॾिसो था केतिरी बेकार हालत थी चुकी आहे हिन रोड जी। हिन रोड ते वॾो 20 खां 22 व्हीलर गाॾियूं हलनि थियूं। को पत्थर अचनि था, लोड वॾो हले थो। हिन रोड जी जेका सियासतदान आहिनि मरम्मत नथा कनि, तवजा नथा ॾियनि हिन रोड खे। बराए महिरबानी करे हिन रोड जी हालत ॾिसी करे हिन रोड जो जल्द खां जल्द कमु करायो वञे। अपील कंदुसि, अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे जीअं सरदार साहब आहे सलीम जान या मिसाल रईस अताउल्ला खान आहे, उन्हनि खे बस वारनि खे अपील आहे त हीअ रोड नए सिर तामीर कयो वञे ताकी हिन जो मुश्किल हाल आहे जेकी उहा आसान थी वञे, अचण वञण में आसानी थिए ऐं उन खां अलावा परेशानी जेकी दूर थी। असांजी महिरबानी करे असांखे रोड नओं ठाराए ॾियो त तव्हांजी महिरबानी, छो जो हिन ते रोड ते वॾो हिकु ट्रैफिक हली रहियो आहे। थी चुको आहे। हीउ रोड हिन वक़्तु हलण जहिड़ो ई न आहे ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था रोड ते बिल्कुलु वॾा वॾा खॾा पइजी चुका आहिनि। मुसाफ़िरनि खे अचण वञण में वॾी तकलीफ़ थिए थी। हिते ओवरलोड गाॾियूं क्रॉस करण जे करे हिन वक़्तु रोड इंतिहाई ख़राब थी चुको आहे। असां बस वारनि खे, इंतिज़ामिया खे, ज़िले कशमोर कंदकोट जे DC साहब खे गुज़ारिश कंदासीं, अपील था कयूं त हिन रोड जो नोटिस वरितो वञे ऐं हिन रोड खे फिलफोर जेको आहे त ॿीहर तामीर कयो वञे, हिन खे ठारायो वञे। जी अवां शहरनि तोड़े रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त बख्शापुर खां बडाणी तरफ़ ईंदड़ लिंक रोड जेको आहे गुज़िरियल 20 सालनि खां ख़तमु थी चुको आहे। हिननि DC कशमोर तोड़े ॿियनि वस वारनि खां अपील कई आहे त फौरी तौर ते नोटिस वठी बख्शापुर खां बडाणी तरफ़ ईंदड़ लिंक रोड जो नए सिर तामीराती कमु करायो वञे। कैमरामैन फरहान भुट्टे सां गॾु सदरुद्दीन भुट्टो, KTV न्यूज़ बडाणी। राब्तनि जो तेज़ तरीन नेटवर्क, सोशल मीडिया ऐं हाणे KTV जी लाइव नशरियात तव्हांजे मोबाइल स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। फेसबुक ते KTV ऐं YouTube ते KTV जी लाइव नशरियात। त पोइ YouTube ते काश न्यूज़ सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक ते काश न्यूज़ फॉलो या लाइक कयो ऐं जुड़िजी वञो KTV न्यूज़ सां।